वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी असेंबली जे स्पीकर जी तजवीज़ ते PTI सां ॻाल्हियुनि लाइ हुकूमती इत्तेहाद जे मेंबरनि ते ॿधल ॻाल्हियुनि वारी कमेटी जोड़े छॾी। कमेटी में नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार, राना सनाउल्लाह, इरफान सिद्दीकी शामिल। कमेटी में राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अलीम खान, चौधरी सादिक हुसैन ऐं ख़ालिद मक्सी भी शामिल। गुज़िरियल ॾींहुं बैरिस्टर गोहर स्पीकर खे PTI सां ॻाल्हियुनि लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जी इस्तदा कई हुई। वज़ीर-ए-आज़म उमीद ज़ाहिर कई आहे त मुल्की सलामती ऐं क़ौमी मफ़ाद खे मुक़दम रखियो वेंदो। पाकिस्तान आहे त असां सभु आहियूं। स्पीकर जी कोशिशुनि जी वाखाण कजे थी। क़ौमी असेंबली जे स्पीकर पारां अपोज़िशन सां ॻाल्हियुनि लाइ वज़ीर-ए-आज़म जोड़ियल कमेटी जे आजियां स्पीकर अयाज़ सादिक हुकूमती अपोज़िशन जे ॻाल्हियुनि वारे कमेटी खे मुलाक़ात जी दावत ॾिनी। कमेटियुनि जो इजलास सुभाणे स्पीकर चैम्बर में सुबुह 11 वॻे थींदो। अयाज़ सादिक जो चवणु आहे त मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करण लाइ वज़ीर-ए-आज़म जो क़दम सुठो सवणु आहे। ॿिन्ही कमेटियुनि जे मेंबरनि सां सुभाणे पार्लियामेंट हाउस में मुलाक़ात कई वेंदी। नेक नियती सां हुकूमत ऐं अपोज़िशन खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। ॻाल्हियुनि सां ई अॻिते वधी सघिजे थो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर हुकूमत तरफ़ां ॻाल्हियुनि वारे कमेटी जोड़ जक जी आजियां। हिकु बयान में बैरिस्टर गोहर जो वधीक चवणु हो त ॻाल्हियुनि लाइ कमेटी जोड़णु सुठो सवणु आहे। हुकूमत ऐं PTI विच में ॻाल्हियूं जामे ऐं नतीजा ॾींदड़ हुजणु घुरिजनि। उमीद आहे त घटि में घटि वक़्त में समूरनि मसइलनि जो हल निकिरी ईंदो। ॿिन्ही कमेटियुनि में संजीदा माण्हू आहिनि। ॻाल्हियूं अॻिते ज़रूरु ईंदियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मलीर एक्सप्रेस वे जो दौरो। वॾे वज़ीर जाम सादिक पुल खां शाह फैसल ताईं पोज़ीशन जो जाइज़ो वरितो। इख़्तियारनि खे डिसंबर जी आख़िर ताईं मलीर एक्सप्रेस वे जो कमु मुकमल करणु ऐं मलीर एक्सप्रेस वे ते हैवी ट्रैफ़िक ते सिक्योरिटी चेक पोस्ट क़ाइमु करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे ते मोटर साइकिलूं ऐं चिंकी रिक्शा हलण जी इजाज़त न हूंदी। मलीर एक्सप्रेस वे शाह फैसल इंटरसेक्शन खां जिना टर्मिनल 15 मिंटनि जो सफ़र थी वेंदो। मलीर एक्सप्रेस वे जो पहिरियों पोज़ीशन शाह फैसल एयरपोर्ट, शाहराह फैसल ऐं नेशनल हाईवे ताईं अचण वञण जो बहितरीन रोड हूंदो। पहिरियों पोर्शन जी इफ़्ताह बाद शाह फैसल खां काठोड़ ताईं कम खे वधीक तेज़ कयो वञे। शाह फैसल इंटरसेक्शन खां एयरपोर्ट ताईं हर क़िस्म जूं गैर क़ानूनी हदखलियूं ख़तमु कयूं वञनि। हुकूमत पावर सेक्टर लाइ वधीक 50 अरब रुपयनि खां वधीक सब्सिडी जारी करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि हलंदड़ माली साल हिन वक़्त ताईं पावर सेक्टर खे सब्सिडी जी मद में 159 अरब रुपया जारी कया विया आहिनि। वधीक 50 अरब रुपयनि खां वधीक सब्सिडी जारी करण पाइपलाइन में आहे। IMF सां डिसंबर 2024 ताईं तइ थियल हदफ़ जे मुक़ाबले में सरकार डेट जो फ़िलो तमामु घटि आहे। कराची में पानी की खोट साज़िश न हुई पर इतफ़ाक़ी हादसो हो। कराची के पानी फ़राहमी कंदड़ मरकज़ी लाइन हादसे में मुतासिर थी। जमात इस्लामी अहम रोडनि ते मनसूबाबंदी तहत एहतजाज कंदी आहे। अजीब मंतक़ आहे त पानी न मिले त एहतजाज कयो ऐं एहतजाज करे शहरनि जी ॾुखियाईनि में इज़ाफ़ो कयो पियो वञे। सूबाई वज़ीर सईद गनी जी वक़ार मेहदी ऐं डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सां गॾु कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त सूबनि विच में वसीलनि जी विर्छ में सदर जो को अमल दख़ल न आहे। मुल्क में पाणी जी विर्छ जो आइनी ऐं क़ानूनी तरीक़ो मौजूदु आहे। सियासी मुखालफ़न कैनाल जे मामलनि ते अवाम खे गुमराह करे रहिया आहिनि। PTI बानी खां सियासी सम्झ ऐं सुठी फ़ैसिलनि जी उमीद नाहे। मुस्लिम लीग नून सिंध जो सीनियर अॻवान राणा एहसान पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। पाकिस्तान UAE विच में ICC चैंपियंस ट्रॉफी जे न्यूट्रल वेन्यू वारो मामिलो तइ थी वियो। ज़रीन मूजिबि PCB चेयरमैन मोहसिन नक़वी गॾु अरब इमारात जे क्रिकेट बोर्ड जे सरबराह शेखुल नयान मुबारक सां मुलाक़ात कई। ॿिन्ही बोर्ड जे सरबराहनि विच में मुलाक़ात गुज़िरियल ॾींहुं राति थी हुई। चैंपियंस ट्रॉफी 2025 में भारत जे मैचिस लाइ UAE खे न्यूट्रल वेन्यू बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो।